मंत्र मन में उच्चारण कबि है न, याद करण जे लाइ, सम्झण जे लाइ, शुद्ध उच्चारण जे लाइ असां चवाईंदा आहियूं। न त ओम नमो भगवते वासुदेवाय बि न चवाइबो आहे न। असां सिंधी समाज में ॾाढो पिछड़ियल आहियूं पवित्र उच्चारण में, मंत्रनि में। इन करे तव्हांखे चवायो वेंदो आहे गायत्री मंत्र कॾहिं बि मुंहं सां न चइबो आहे, मन में पढ़िबो आहे। पर कीअं यादि वे, नंढा नंढा ॿार कीअं उच्चारण कनि। 4 साले में 3 साले में जणिया था पायो ॿारनि खे, निपटी वञे शादीअ में, केरु वरी 5,000 ख़र्च करे। एॾा त चालाक आहियूं असां। त गायत्री मंत्र त रहिजी वियो उनजो। अरे छो न थो पढ़े, कि मुंहिंजो पीउ न पढ़ंदो आहे, उनखे ई न ईंदो आहे। चओ ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। ऐं हिरी, हैं हिरी न। चो ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वत्यै नमः। यो बीज मंत्र अथव ओम ऐं ह्रीं श्री। यो थोड़ी भी देर कोई अधु घंटो सिमरन करे तो मूर्ख भी हुजे तो वो वाचाल बणिजी वञे, अज्ञानी ज्ञानी बणिजी वञे। निश्चित सरस्वती माता जी कृपा थे। स्नान करे शुद्ध अवस्था में मन में सिमरन करे ऐं विद्या जो, भक्ति जो, संगीत जो वरदान घुरे।